टंडन मोहम्मद खान जी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते में करोड़े रुपयनि जी करप्शन के पराड़े खां पोइ मुख़्तलिफ़ खातन पारां इंक्वायरी शुरू थी वयूं आहिनि। इन सिलसिले में टंडन मोहम्मद खान जे मुख़्तलिफ़ शहरियुनि खां ज़िम्मेवारनि खां पुछंदासीं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में जेके कम थिया आहिनि उन मुतलिक़ छा चवंदा ऐं टंडन मोहम्मद खान हींअर बि टंडन मोहम्मद खान जा गटर पलटी रहिया आहिनि ऐं टंडन मोहम्मद खान जे गटरनि जी जेका पोज़ीशन आहे या उन जा नाला ठाहिया विया आहिनि उन्हनि खे कहिड़े नमूने सां ठाहियो पियो वञे, छा उन में उहे शहरी मुतमइन आहिनि? पब्लिक हेल्थ वारा ये अॼु खां न बल्कि बदमस्त हाथी जे हिसाब सां टंडन मोहम्मद खान के बिल्कुलु फुरे ऐं लुटे रहिया आहिनि। जेको मूंखे अफ़सोस थो थिए इन ॻाल्हि जो त असांजे MLA साहब, असांजे MPA साहब ऐं हिते जा DC आगा अब्दुल रहीम साहब इन मसइले ते बिल्कुलु फुल एक्शन खयो ऐं उन्हनि ते इंक्वायरी विहारी। पर असांजा जेके ऑफिसर आहिनि इंक्वायरियूं बि उहे था करनि, उन्हनि माण्हुनि खां था करनि, पोइ या उन्हनि खे पैसा ॾिना विया या छा कयो जो इंक्वायरियुनि खे बि सरदखाने में विझी ऐं उन्हनि खे हिकिड़ी क्लीन चिट ॾेई टंडन मोहम्मद खान जी आवाम सां हिकिड़े क़िस्म जो मज़ाक़ कयो वियो आहे। वॾे अफ़सोस सां इहो ॻाल्हि कयां त हिते जा 3 मुंतख़ब नुमाइंदनि कुझु ॿियनि माण्हुनि शेरनि हिते एप्लीकेशनूं ॾिनियूं उन्हनि जे ख़िलाफ़ आया। उन इंक्वायरी वारनि खां इहो पुछां थो, सेक्रेटरी साहब खां बि इहो सुवाल थो करियां त जॾहिं उन इंक्वायरी कमीशन विहारियो, इंक्वायरी कमेटी जेका विहारी उहे हिते आई, छा जेके एप्लीकेशन ॾिनल आहे त उहे मुतासिर ज़रूर हूंदी आहे, छा उन मुतासिर दुर के ॿुधो उन खां पोइ उन कार्रवाई कई? वो पंहिंजे मुंहुं अची हिते नानी कुनड़ो करे टंडन मोहम्मद खान जी बिंग कई अथनि ऐं उन सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत थो करियां ऐं असांजे MPA ऐं MLA साहब खां ऐं डिप्टी कमिश्नर साहब खां पुरज़ोर मुतालबो थो करियां त इन शइ जी ॿीहर तहक़ीक़ात कराए ऐं उते जे माण्हुनि खे ॿुधो वञे, तंहिंखां पोइ उन्हनि खे क्लीन चिट ॾिनी वञे। जीअं टंडन मोहम्मद खान में असां हिकिड़ी एप्लीकेशनूं बि ॾिनियूं, उन्हनि ते अञा कोई मसइलो कोन्हे। जेको बठो रोड ते कमु हले उन में बि तमामु माना नाकारा कमु पियो हले। हुनखे चवंदा त माना जे ख़ासि करे MPA या MLA या चेयरमैन साहब तमामु सुठी सपोर्ट पिया कनि, पर जेको DC साहब उन पर हुन जो असांजे दरख़्वास्त उन्हनि जो तदारगी कोन थो थिए। माण्हू असां भई हीउ कमु केरु पियो करे, असांजो भला केरु पियो असांखे ख़बर ई कान्हे। सो भला महिरबानी असांजी आज़ादी जेको असां कमु सही नमूना करे इन जी इंक्वायरी कराई वञे। पब्लिक हेल्थ जा जेके कम थिया आहिनि उन्हनि वास्ते कतई मुतमइन कोन आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ा त काफ़ी कम अहिड़ा अधूरा छॾिया विया आहिनि जिन करे हिन खां पोइ हींअर सियारे हींअर कुझु पीरियड आहे जंहिंमें हींअर कमु थियणु चाहिनि थी सघनि था। हिन खां पोइ ऊन्हारे में असांखे तमामु घणियूं तकलीफ़ूं थींदियूं, बारिशूं थींदियूं। उन करे हिन खां अॻे बि टंडन मोहम्मद खान बार बार बरसातुनि में ॿुॾो आहे, तकलीफ़ुनि में आयो आहे। हितां जो माण्हू तमामु घणे क़दुरु परेशान आहे। हितां जा जेके कम सभु अधूरा थियल आहिनि, मुंहिंजे ख़्याल में आउं चाहियां थो त मुतालबो इहो आहे त इहे जल्द खां जल्द निपटाया वञनि, कमु मुकमल कया वञनि, ताकी आईंदा सीज़न में जेका बरसातुनि जी सीज़न ईंदी उन में हितां जे टंडन मोहम्मद खान जे माण्हुनि खे का तकलीफ़ या दुश्वारी पेश न अचे। गली ठही आहे ऐं बिल्कुलु उन नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे नेशनल बैंक जे पासे में ऐं उनजो जेको किरायो ठाहियो आहे ॿिए ॾींहुं टुटी वियो। उनजी असां शिकायत बि कई ऐं ॿियनि वार्ड वारनि बि चयो त असां कुझु ॻोल्हा कई, अचे कुझु हिसो ठाहे विया आहिनि, ॿियो कुझु बि कोन ठाहियो आहे हिननि। ऐं असीं त बिल्कुलु उन कमनि जा मुतमिन कोन आहियूं। आउं सम्झां थो मकान वारा मुलविस आहिनि, MPA MLA DC साहब ॿिया उन भरपूर तान था कनि। बाक़ी जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे उहो कंहिं ॿुधे कोन थो। इहे पंहिंजी मर्ज़ी सां अलाए छा पंहिंजे पाण मिलियल आहिनि या छा आहिनि उनजी ख़बर असांखे कोन थी पए। शिकायतूं असां जाम कयूं आहिनि, उनजो को अदालो कोन थियो आहे। पब्लिक हेल्थ जा कम थिया आहिनि बिना के प्लानिंग जे थिया आहिनि, नॉन टेक्निकल माण्हुनि खां ॾिना विया आहिनि ऐं मनपसंद माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। जेके बि नाला ठाहिया विया आहिनि उहे शहर में उबता वेही रहिया आहिनि। पाणी निकिरने बदिला पाणी वापसी अची रहियो आहे, वापसि पलटे थो। बरसाति में पाणी जेको आहे निकिरने बदिला रोडनि ते बीह थो रहे। जेके बि नाला ठहिया आहिनि नॉन टेक्निकल माण्हू ठहिया आहिनि, बिना के प्लानिंग जे ठहिया आहिनि, पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे न आहिनि। इन करे शहर जी हालत तमामु ख़राबु थी वई आहे, केरु ॿुधण वारो बि न आहिनि। जे अगरि पब्लिक हेल्थ जे ख़िलाफ़ु जेका शिकायत थी आहे उन ते को बि अमल न थियो आहे। MP साहब खे चयो आहे, उन्हनि असांखे यकीन ॾियानी कराए त इनशाला हाणे कोन थींदो। असां बिल्कुलु उन कमनि मां मुतमिन आहियूं। तमामु हिकिड़ो बेकार नाक़िस कमु ऐं जेके मनपसंद ठेकेदारनि खे जेके ॿाहिरां अलाए किथां इम्पोर्टेड थियल आहिनि ऐं करप्ट ठेकेदार करप्ट ऑफिसर जे उन्हनि जा कम असीं उन बिल्कुलु मुतमिन आहियूं। हिन में जेका बि इन्वॉल्वमेंट आहे असां ऑफिसर ऐं कामोरनि जी मथी लेवल ते आहे ऐं असर सूब वारा ऑफिसर आहिनि हिते MPA MLA चवनि था तॾहिं उन ते अमल सही नथो थिए ऐं तमामु हिकिड़ो ग़लति क़िस्म जा ऑफिसर पब्लिक हेल्थ एजेंट। असां बिल्कुलु सिंधी वॾे वज़ीर खां मुतालबो कंदासीं, इहो करप्ट इंजीनियर आहे या जिन बि ग़लति कमु कयो आहे इन फौरन
फौरन हटायो वञे। शहर जी पोजीशन इहा आहे, जॾहिं बरसाति पवे थी त हिन जा गटर उथलियो वञनि, बाज़ार शहर सॼो ॿुॾो वञे हलियो। उन जी शिकायतूं बार बार असां साईं MP खे ॾिनियूं आहिनि ऐं MNN खे ॾिनियूं आहिनि, पर को बि अञा ताईं तदारक नथो थिए। हू चवनि था असीं मथे CM सूदे शिकायत करियूं था, लेकिन को बि एक्शन नथो वरितो वञे। ख़बर कोन्हे पब्लिक हेल्थ इंजीनियर जो कहिड़ो मथे वास्तो आहे या सेक्रेटरी सूदे वञो वास्तो आहे जो पैसा पुॼाए थो त उन ते अमल कोन थो थिए। हींअर इंक्वायरी टीम जेका आई साहब इहे कागज़ी कार्रवाई करे कंहिंखां बि को जिन माण्हू शिकायत ई कंहिंखे कोन घुराए को पुछियो हुयो, पंहिंजी कार्रवाई करे मथे रिपोर्ट ॾेई छॾी, उहो इंजीनियर अञा वेठो आहे। असीं इहो मुतालबो था करियूं सिंध गवर्नमेंट खां, साईं मुराद अली शाह CM खां, त फौरन अहिड़े करप्ट इंजीनियर खे हितां बदिली करे ईमानदार को इंजीनियर हिते रखियो वञे जीअं आवाम जा कम ऐं हिते पब्लिक हेल्थ जा कम सवला थियनि। असांजी हिकिड़ी स्कीम खैरो टालपुर एट फज़लाबाद CM डायरेक्टर में 1 साल थी वियो आहे, उनजी फिज़िबिलिटी न मोकिले सघिया आहिनि, जेको CM डायरेक्टर ते अमल नथो थी सघे। ऐं हिते जे असांजे असां MPA साहबनि खे बि चयल आहे, MNA साहब खे बि चयल आहे, उन्हनि बि बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर असांजे कंहिं क़िस्म जी असांजा कामोरा ॿुधण लाइ तयार ई न आहिनि। असांजो मुतालबो आहे त इन ते फौरी कमीशन ठाहे इन ते सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं के ईमानदार ऑफिसर मुक़ररु कनि जेके टंडे मोहम्मद खान में कमु कराइनि ऐं टंडे मोहम्मद खान जी जेको आहे हालत सुधारी। हिते जो इंजीनियर आहे उहो जीअं अॻु में जो चई विया आहिनि, इंतिहाई करप्ट माण्हू आहे जेको बिल्कुलु ई असांखे हिते न मंज़ूरु आहे। असीं चाहियूं था त CM साहब खां रिक्वेस्ट था करियूं त हिन जे मथां इंक्वायरी विहारे ऐं हिनखे बरतरफ़ करे इन जो केस हलायो वञे एंटी करप्शन में। पहिरीं ॻाल्हि त आउं करप्शन लफ़्ज़ जे ख़िलाफ़ु आहियां, छो जो हमेशह असां सिंध ते इहो हिकिड़ो थापे वियो आहे त करप्शन आहे। करप्शन जी ॻाल्हि कोन्हे, असुल ॻाल्हि इहा आहे त इहा नाअहली आहे उन्हनि अफ़सरनि जी ऐं जेके पंहिंजे डिपार्टमेंट सां पंहिंजी आवाम सां ऐं ॿियाई कनि था। असां जेकर सिंध गवर्नमेंट हुननि खे पैसा ॾिए थी हिकिड़े शहर खे ठाहिण लाइ, साफ़ सुथरे रखण लाइ, त उन्हनि जो कमु आहे त पहिरीं पंहिंजे शहर ॾांहुं तवजो ॾियनि, शहर जे मसइलनि लाइ तवजो ॾियनि, पोइ बि ॿियूं ॻाल्हियूं कबियूं। हाणे टंडो मोहम्मद खान में बिल्कुलु इहो थोरो घणो मूं ताईं शिकायत पुगी हुई, असांजे MNA साहब ऐं असां हिकिड़ो इन ते कमेटी ठाही, DC साहब खे चयोसीं त इन ते हिकिड़ी कमेटी ठाहे ऐं इन जी इंक्वायरी करियो छा मसइलो आहे। जेका जेसिताईं मूंखे नॉलेज में आहे या आउं जेका पंहिंजे शहर जे हिसाब सां ॻाल्हि कंदुसि त टंडो मोहम्मद खान जूं मुख़्तलिफ़ जेके असांजूं स्कीमूं हलंदड़ आहिनि पब्लिक हेल्थ में, उनमें मीर मुनवर टालपुर कॉलोनी जो ड्रेनेज आहे, टनो सैदा जो ड्रेनेज आहे, बहिराणी पाड़े जो ड्रेनेज आहे ऐं शहर जो मुश्तरका शौकत कॉलोनी आहे, प्लस ही शहर मां हिकिड़ो नालो कढियो वियो आहे। बिल्कुलु इहे जेके कढिया विया जंहिं टाइम में तमामु हिकिड़े ग़लति तरीक़े सां कढिया विया ऐं आउं इन में कोन चवंदुसि त सही हो। असां उन्हनि सां इन ते 2-3 मीटिंगूं कयूं वयूं जंहिं इंजीनियर सां त बाबा ही जेकॾहिं नालो शहर खे साफ़ सुथरो रखी सघे थो, शहर जो पाणी कढी सघे थो, बहितर आहे। नथो कढी सघे त हुननि जो चवणु इहो त असां हिननि जो स्लोप अहिड़ो ठाहियो आहे जेको ही सही तरीक़े सां पाणी निकिरंदो, पर उन जे ई बुरतर ॻाल्हि थी वई, छो जो 24 कलाक असां न पिया ॾेई सघूं। इंजीनियर जो कमु आहे उते बीह उहो कमु करणु ऐं उन खां पोइ जेके असांजूं स्कीमूं ही पैसा अचनि था त पब्लिक हेल्थ खे जो कमु आहे त उहे स्कीमूं उनखे ठाहिणु खपनि जेके माण्हुनि जी सहूलियत पेश कनि, माण्हुनि खे उबतो ई तंग करण वारियूं ॻाल्हियूं न थियनि। जेकॾहिं उन में का हू कोताही कनि था, असां अहिड़ो को माण्हू ॻाल्हाए थो त वरी उबतियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं। सो आउं त ही शहर वारनि जो मसइलो आहे ऐं शहर वारनि खे अखियूं खोलणु खपनि, छो जी पैसो शहर वारनि जो आहे, शहर जे लाइ ख़र्च थिए थो। जेकॾहिं शहर वारा या असीं ऐं पाण ते बि ज़िमेदारी खणंदसि, असीं मट करे वेठासीं त ही ॿाहिरि जा माण्हू अचनि था, 2 ॾींहं नौकरी कनि था, पैसा खायो हलिया वञनि था ऐं असांजो शहर उहो ई खंडराब थियो पियो आहे जीअं पुराणे टाइम खां 30 सालनि खां हलंदो हुजे। बरसाति पवे थी, शहर ॿुॾो पियो आहे। जेकॾहिं प्रॉपर इन शइ खे सही कजे त के आउं नथो सम्झां त हिन में असांखे को तकलीफ़ थिए, कंहिं शहर वारनि जे कंहिंजे दर ते पाणी बीहे, कंहिं शहर जी कंहिं मेन बाज़ार में पाणी बीहे। सो आउं त इन लाइ मूं बि अपील कई आहे ऐं इंशाल्लाह मूं अॻे बि ॻाल्हि कई ऐं इहा ॻाल्हि मूं मिनिस्टर साहिब ताईं पुॼाई आहे ऐं हाणे CM ताईं पुॼाईंदुसि त हिन जी प्रॉपर जेका इंक्वायरी कई वञे त ही बि जेकॾहिं पैसा अचनि था त उहे प्रॉपर स्कीमनि ते ख़र्च छो नथा थियनि। नई नई स्कीमुनि जी असांखे ज़रूरत ई कोन्हे, पहिरीं पुराणियूं त कंप्लीट करियो, पुराणियुनि खे त हलाए पंहिंजे उन्हनि ते पुॼायो, अञा उहे ई ख़तमु कोन थियूं थियनि त असीं यकदमि उहे शयूं बि ठहनि जिन जी असांखे ज़रूरत ई कोन्हे।
इन में बिल्कुलु आउं चवंदुसि इहा नाअहली आहे उन्हनि अफ़सरनि जी, उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे ऐं ख़ासि तौर ते उन अफ़सर खे जेको सिंध में बदनाम तरीन अफ़सर हुजे वरी उन्हनि खे बार बार पोस्टिंगूं ॾेई अहिड़ा कमु कराईंदा त ईअं ई थींदो जीअं हींअर थिए पियो।